بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين. الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وآل بيت الطيبين الطاهرين المعصومين. أما بعد. بسم الله الرحمن الرحيم. محترم नाज़रीन, अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोहतरम नाज़रीन, पंहिंजी गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदे फ़िक़े में तहारत जे मौज़ू ते सतों दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। मोहतरम नाज़रीन, अॼु जी जॻह पंहिंजी गुफ़्तगू कुर्बानी जे अहकाम जे बारे में हूंदी। इन खां पहिरियां कुर्बानी जी तारीफ़ करे चुका आहियूं। अॼु जी जॻह कुर्बानी जे अहकाम जे बारे में पंहिंजी गुफ़्तगू हूंदी। अगर काई ऐं निजासत हुजे, मिसाल पेशाब या रत या उहे शयूं जेके नजिस थी वियूं हुजनि, जीअं नजिस कपिड़ो अहिड़े पाणी में किरी पवे जंहिंजी मिक़दार हिकु कुर जे बराबरि हुजे ऐं उन जे करे निजासत जी बू रंग ऐं ज़ाइको पाणी में अची वञे त पाणी नजिस थी वेंदो। अगरि जेकॾहिं इन निजासत जे करे अहिड़े पाणी में बू रंग ज़ाइको चेंज न थिए, थोड़ी जी निजासत पइजी वई हुजे पर इन जे निजासत करे उनजो रंग ऐं बू ज़ाइको चेंज न थिए, उहो जेका आहे कुर वारो पाणी पाक रहंदो। जेसीं तक इहे जेका आहे टिनो सर्फ़ का बि को साफ़ अगरि अची थी वञे त पाणी नजिस थींदो, अगरि नथी अचे त उहो कुर वारो पाणी पाक रहंदो, यानी नजिस न थींदो। न हर शइ खे उहो उन सां हर शइ खे पाक बि करे सघूं था, वुज़ू गुस्ल बि करे सघूं था। अगरि अहिड़े पाणी, हिकु ॿियो मसइलो आहे, अगरि अहिड़े पाणी जी बू रंग ज़ाइको जंहिंजी मिक़दार कुर पाणी जे बराबरि हुजे, निजासत खां अलावा कंहिं ॿी शइ जे करे अगरि उन में बू रंग ज़ाइको चेंज थी वञे त उहो पाणी नजिस कोन्हे, यानी पाणी पाक आहे। तो बाद मरतबा कुर पाणी आहे, उन जे मथां वण वग़ैरह पन किरण जे ज़रिए सां उन जो पाणी जो रंग या ज़ाइको चेंज थी थो वञे। अगरि निजासत जे करे न, बल्कि इन जे करे जेका चेंज थी थो वञे त उहो कुर वारो पाणी नजिस कोन्हे, उहो पाक रहंदो, छो जो हीअ निजासत जे करे तब्दील कोन्हे थियो। ऐं ॿियो मसइलो आहे, अगरि का शइ जेका आहे नजिस हुजे, मिसाल रत अहिड़े पाणी में किरी पए जंहिंजी मिक़दार कुर खां वधीक हुजे ऐं उन जो बू रंग ज़ाइको तब्दील करे छॾे। हाणे जेकॾहिं पाणी जो उहो हिसो जंहिंमें तब्दीली न आई आहे हिकु कुर खां घटि हुजे त सॼो पाणी नजिस आहे, पर जेकर उन जो मिक़दार कुर जे बराबरि या उन खां वधीक खां ज़्यादा आहे त सिर्फ़ु उहो हिसो नजिस थींदो जंहिंमें बू ऐं रंग ज़ाइको अची चुको आहे, यानी उहो फ़क़ति नजिस थींदो। ॿियो जेको बचियल पाणी कुर ऐं कुर खां वधीक आहे, जंहिंमें चेंजिंग न आहे, उहो पाणी पाक रहंदो। ऐं ॿियो मसइलो आहे, जेकॾहिं कुर पाणी जो हिसो कुझु हिसो ॼमी बर्फ़ थी वञे ऐं जेको हिसो पाणी जी शिकिल में हुजे ऐं उन जो मिक़दार कुर खां घटि हुजे त जीअं का बि निजासत पाणी सां मिलंदी त उहो नजिस थी वेंदो ऐं बर्फ़ ॻरण सां जेको हिसो पाणी थींदो उहो बि नजिस थी वेंदो, यानी सॼो पाणी पोइ थोरे जो बि आहिस्ते आहिस्ते बर्फ़ ॻरंदी उन पाणी सां मिलंदी वञे त बि जेका आहे उहो पाणी नजिस थी वेंदो। ऐं ॿियो हिकु मसइलो आहे, पहिरियां इंसान खे यकीन हुयो त कुर पाणी आहे ऐं बाद में उन जे बारे में ख़बर न आया कुर खां घटि थी चुको आहे या कोन्हे थियो, आया उन पाणी जो छा हुकुम, आया कुर जो हुकुम आहे या न। त हिते जेका आहे पहिरियां यकीन हुयो कुर जे पाणी में, बाद में शक था कयूं, अहिड़े उहो पाणी यानी उहो कुर जे ई हुकुम में आहे, यानी उहो कुर पाणी आहे, उन में जेका कुर पाणी वारा अहकाम जारी थींदा। ऐं पहिरियां कुर पाणी कोन हुयो, बाद में शक था कयूं आया हाणे इहो पाणी कुर जी मिक़दार ताईं पहुतो आहे या न, यानी पहिरियां कुर कोन हुयो, हुनमें कुझु पाणी विधोसीं, हाणे इहा ख़बर कान्हे आया कुर जी मिक़दार ताईं पाणी पहुतो आहे या कोन्हे, ऐं उनजो छा हुकुम आहे, उन जेका आहे उनजो इहो हुकुम आहे, उहो जेको पाणी जेका आहे कुर जे हुकुम में कोन्हे, यानी उहो कुर खां
कुर वारा उहा काम जारी कोन थींदा, यानी उहा जॻह ख़ाली पाणी जे हुकुम में आहे। अगरि हुनजे नजात पवण सां उहो पाणी नजिस थी थो वञे ऐं जेका उन ते जॻह कुर वारा काम जारी न थींदा। अॼु जे गुफ़्तगू पंहिंजी पोजाणी ते पहुती, इनशा अल्लाह तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।